अवामी टाइम न्यूज़ में ख़बर शामिल कंदा हलूं। राणीपुर पसंद जी शादी कंदड़ जोड़ी खे जान जो ख़तरो, तहफ़ुज़ लाइ अपील रिपोर्ट मौजूद। नौशहरो फिरोज़ भरिसां ॻोठ जहान खान जतोई लग मोहब्बत डेरो वासी तलाकशुदा नारी आबदा वलद अब्दुल सत्तार जतोई साॻी ॻोठ जे रवायसी सलाउद्दीन वलद शहज़ादो जतोई सां लाड़काणे जी अदालत में पसंद जो परणो कयो ऐं जोड़ी खे जान जो ख़तरो आहे। तहफ़ुज़ लाइ मीडिया आॾो बयान रिकॉर्ड करायो त मां पंहिंजी ख़ुशी सां सलाउद्दीन जतोई सां पसंद जो परणो कयो आहे, जंहिं ते मुंहिंजा माइट अब्दुल सत्तार जतोई रियाज़ जतोई निहाल असांजी जान जा वेरी बणिजी विया आहिनि, जंहिं जी असां अपील था कयूं SSP अल्ताफ़ लिगारी साहब खे त असांजी जान खे ख़तरो आहे, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो अवामी टाइम न्यूज़। छुपो बाहर वायरस है, डर मत, हम वायरस को पंप रब छू कर देंगे। पंप रब छू। हाँ, लाइफ बॉय हैंड वॉश, ये है वायरस पे 99.9% असरदार, इसीलिए पंप रब छू। दुनिया का नंबर 1 सेलिंग जर्म प्रोटेक्शन सोप ब्रांड।